नाज़रीन प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे बयान में गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म जा लॻियल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ी छित जे हेठां जॾहिं इलेक्शन थिए थी पई त अव्हां जो जेको कैंडिडेट खटे थो वञे उहो अव्हां खे मंज़ूरु आहे ऐं जेको हाराए थो वञे उहो नामंज़ूरु आहे। छा इहो खोलियल तज़ाद न आहे? इलेक्शन कमीशन पंहिंजे बयान में इहो बि चयो आहे त हाणे घणो थियो इदारनि ते गंद न उछलायो, कुझु त ख़्यालु कयो। गॾोगॾु इलेक्शन कमीशन इहो बि पिणु चयो आहे त शख़्सियतुनि खे ऐं जमातुनि खे शिकस्त तस्लीम करण जो जज़्बो पिणु हुजणु घुरिजे। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासूं त सुभाणे वज़ीर आज़म पाकिस्तान क़ौमी असेंबली मां पंहिंजे एतमाद जो वोट वठंदो। अपोज़िशन जी कहिड़ी हिकमत अमली हूंदी? छा जेका अॼु ॻाल्हि शेख रशीद साहब करे थो पियो त सुभाणे जेकॾहिं वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट न मिलियो त पोइ असां काबीना मां फ़ारिग थी वेंदासीं? छा अहिड़ी सूरत हाल मुमकिन आहे? छा कोई सुभाणे सरप्राइज़ अचण वारो आहे जेको गुज़िरियल ॾींहुं सरप्राइज़ आयो? इन तमामु तर मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासूं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे असांजे स्टूडियो में पीपल्स पार्टी जो अॻवान ऐं सिंध असेंबली जो मेंबर जनाब डॉक्टर सोराब सर्की साहब ऐं असां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि तहरीक इंसाफ़ जा MNA लाल माली साहब। सर्की साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त अॼु त हिकु त इलेक्शन कमीशन पंहिंजो वज़ाहती बयानु जारी कयो आहे ऐं उन जेके गुज़िरियल ॾींहुं के इल्ज़ाम हुया उहे उन रद्द कया आहिनि। सुभाणे जे लाइ हिकमत अमली कहिड़ी हुजे अव्हां जी? सुभाणे जे लाइ हिकु त तमामु घणी उजलत में प्राइम मिनिस्टर खे पहिरियों त जेको आयो त प्राइम मिनिस्टर जा आया वज़रा राति जो देरि सां जॾहिं इलेक्शन हारायूं मां ॾिसां पियो प्रेस कॉन्फ्रेंस करे शाह मोहम्मद कुरैशी ऐं हमनवा जेके वेठा उन्हनि इहा ॻाल्हि कई त वज़ीर आज़म वोट ऑफ कॉन्फिडेंस वठंदो। पर असां पाण पुराणा आहियूं, असां पार्लियामेंट में रहिया आहियूं, मां ख़बर आई आहे त उन्हनि जे ऐलान सां या वज़ीर आज़म पाण चए मां वोट ऑफ कॉन्फिडेंस वठंदुमि त उन सां एतिरो फ़र्क़ु न पियो पए। उनखे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जॾहिं चए त पोइ उहो आइनी तरीक़े सां क़ानूनी तरीक़े सां वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी सघे पियो। बहरहाल पोइ वरी उन्हनि खे कंहिं ॿुधायो हूंदो, जीअं अॻे ई आहे त कॉपी कल्चर ते हले थी हे हुकूमत, इन्हनि खे वरी कंहिं ॿुधायो हूंदो त प्रेसिडेंट खे चओ। प्रेसिडेंट वरी पोइ इहो शायदि उन बि एडवाइस ॾिनी प्राइम मिनिस्टर खे। हाणे ॻाल्हि इहा त हक़ीक़त इहा आहे त मां त चवां थो त जहिड़े नमूने सां पहिरियों जुरत जो मुज़ाहिरो कयो आहे जेके क़ौमी असेंबली जे मेंबरनि, छाकाणि त हिननि को कमु नथो हले, मुल्क तबाह थी वियो, महांगाई थी वई। सुभाणे अव्हां जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी? अव्हां इन एतमाद वारे वोट वारे इन अमल में शरीक हूंदो या बाइकाट कंदो? न, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जीअं न नेब में केस थींदो आहे त उहो वरी नेब त चवंदी आहे केस त असां कयो आहे, हाणे तव्हां प्रूफ कयो त जेको आहे तव्हां बेॾोही आहियो। हाणे वोट ऑफ कॉन्फिडेंस उन खे माण्हू पूरा करणा आहिनि। उन में मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो त उहे जेके आहिनि अपोज़िशन वारा उहे असेंबली में न वञनि, बाक़ी उन खे जेकी आहे जेको ऐवान जी माना 50% खां वधीक अक्सरियत उहा प्राइम मिनिस्टर खे शो करणी पवंदी। उहा आहे, सीक्रेट न आहे ऐं उहा ओपन आहे। उहा हाणे ॾिसजे सुभाणे छा रिज़ल्ट निकिरे थो। अपोज़िशन छा अपोज़िशन सुभाणे वारे इजलास में शिरकत कंदी या अपोज़िशन बाइकाट कंदी? अपोज़िशन जी कहिड़ी हिकमत अमली हूंदी? मां त इहो तव्हांखे ॿुधायां न, अपोज़िशन ते कोई बाइंडिंग न आहे। मुमकिन आहे त उहा शिरकत बि करे, हिकिड़ो इहो ऑप्शन बि थी सघे थो, ॿियो ऑप्शन इहो बि थी सघे थो त उहे असेंबली में ई न वञनि ऐं उन्हनि खे छॾनि पाण वञी करे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठे। बहरहाल हाणे ईअं सम्झो त हिन जेको आहे ॿेड़ो आहे उन में शिगाफ़ थी वियो आहे, कंफ्यूजन जो शिकार आहिनि ऐं उनखे बिल्कुलु जीअं इलेक्शन कमीशन जे तव्हां कई बिल्कुलु इंशाअल्लाह ताला हिननि जो कमु पूरो थी वियो आहे। सियासी माण्हू हुया ई न पहिरियों मुल्क खे तबाह कनि या वधीक नुक़सानु थींदो हिननि खे टाइम में। लाल वाली साहब, वज़ीर आज़म त गुज़िरियल ॾींहुं हुन जा के वज़ीरनि काबीना जा उहे त चवनि पिया त जिन्हनि वोट यूसुफ रज़ा गिलानी खे ॾिनो आहे उहे गदारनि बाग़ियनि। हाणे छा सुभाणे वज़ीर आज़म हिननि गदारनि ऐं बाग़ियनि खां एतमाद जो वोट वठंदो? अॼु ॾिसो, सभ खां पहिरीं त जेको अव्हां जो सवाल हुयो सर्की साहब सां जेको सुभाणे जेको इलेक्शन कमीशन जो तव्हां जेको इंट्रो हुयो इलेक्शन कमीशन जे हवाले सां, बिल्कुलु इलेक्शन कमीशन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर हिकु सुभाणे वारी हिकमत अमली आहे इन ते छा उन पस मंज़र खे तव्हां सम्झणु ज़रूरी आहे। उन पस मंज़र खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त जॾहिं इलेक्शन कमीशन अॼु जेको बयानु जारी कयो आहे उनखे प्राइम मिनिस्टर चयो छा हो? प्राइम मिनिस्टर इहो चयो हुयो त तव्हां हिकिड़ी आइनी इदारो आहियो, तव्हां पंहिंजा आइन जे तहत फर्ज़ पूरा करियो। ख़ासि ट्रेडिंग थिए थी, वीडियोज़ अचनि थियूं, माण्हू पैसा वठनि था ऐं उनजे बावजूदि तव्हां को बि एक्शन नथा खणो ऐं आइनी इदारो सॾायो था, तव्हां ते मुल्क जो ख़र्चो थिए थो, पैसा लॻनि था, पर तव्हां को बि क़दम नथा खणो। अॼु इलेक्शन कमीशन जो जवाबु आयो आहे ऐं उहो जवाबु इलेक्शन कमीशन छाकाणि आइनी इदारो आहे त उनजो सद एतिराम आहे, पर उहो जवाबु इंतिहाई नामुनासिब आहे।
जॾहिं अॼु कमीशन इजलास कयो सॼी क़ौम जी। इहो सोचियो पए त जी। हाणे इलेक्शन कमीशन अॻियां जी। ईंदी ऐं हू जी। जेका इलेक्शन कमीशन जो ॿुधाईंदी पूरी क़ौम खे त जेको इन में पैसे जो जेको वहिंवार थियो आहे, पैसे जो जेको कारोबार थियो आहे, जेके वोटर विकामिया आहिनि, जी। जेके जिन पैसा वठी वोट विकिरो कयो आहे, जी। जिन पंहिंजो ज़मीर विकिरो कयो जी। आहे, ऐं जेके ज़मीर जा सौदागर आहिनि, जेके हमेशह करप्शन जो अरबे खरबे रुपया खाई वेठा आहिनि, हू वोट ख़रीद कनि था, त हुननि जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई करणु वञे पियो। जी। पर हुन उहो साॻियो ई राग हला पियो जेको यको मुसलसल राग हलंदो अचे पियो, ऐं जी। इन सां हुन पूरी क़ौम खे हिकिड़ो ॾुख थियो आहे त जेका पंहिंजो इलेक्शन कमीशन आहे हुन पंहिंजो फर्ज़ निभाइण खां हिकु दफ़ो ॿीहर वरी लाचारी जो इज़हार कयो आहे। जेसिताईं तव्हांजो सवाल में इहो ॻाल्हि तव्हांखे इन लाइ ॿुधाई त तव्हांजो सवाल उन सां कनेक्टेड आहे। पर लाल माली साहब, अॼु इलेक्शन कमीशन जेको चयो आहे त हिकिड़ी छित जे हेठां हिकिड़ी इलेक्शन में अवां जो मेंबर जॾहिं खटी वञे त उहो अव्हांखे मंज़ूर आहे, बिल्कुलु जॾहिं हाराए वञे त उहो नामंज़ूर कीअं? इहा ई ॻाल्हि आहे, असीं बि इहा ई ॻाल्हि था चऊं त इलेक्शन कमीशन पंहिंजूं अखियूं खोले त जेकॾहिं पीटीआई जी ख़ातून उम्मीदवार खे पीटीआई जी पार्टी पॉलिसी जो वोट मिलनि था त उनजो मक़सदु हुते ख़रीदारी न थी, ऐं जेके वोट ख़रीद थिया उहो सिर्फ़ु असीं इल्ज़ामी सां हिकिड़ी सीट ते त उनजा वोट ख़रीद थिया ऐं उनखे ऐं उनजो एतिराफ़ कयो आहे। ॾिसो तव्हां उनखे केॾो बि खणी घुमायो पर ॾिसो उनजो एतिराफ़ आहे। अॼु मरियम नवाज़ एतिराफ़ कयो आहे त असां उनखे टिकट ते जेके असां वोट वरिता आहिनि, टिकट जो माना हू टिकट पैसनि ते विकिणंदा आहिनि, इन करे हुन चयो त असां टिकट जेतिरा पैसा हाणे उन्हनि खे ॾिना विया आहिनि, इन करे हू टिकट ते विकिरो थियो आहे। शाह साहब जी सिंध मां आरजीओ आयल आहे त 10-12 करोड़ ॾियूं था, अञा तव्हांखे वधाए ॾींदासीं, परवाह न आहे। यूसुफ गिलानी जे पुट जी वीडियो आयल आहे। हाणे इहो जेकॾहिं सॼो एविडेंस नाहे त कसम खणी न चवनि इलेक्शन कमीशन जो कमु क्लरिकल नाहे। अच्छा लाल माली साहब, अच्छा लाल माली साहब, कते कलामी माफ़, हफ़्ते अॻु जे हफ़्तो थोरो अॻु में था वञो, हिकिड़ी वीडियो जारी थी न केपीके मां, अव्हां वज़ीर आज़म हुन ते कमेटी ठाही, उन कमेटी हफ़्ते ताईं छा कयो? उन जा त सबूत वाज़े हुया। ठीकु आहे, उहो कमेटी पंहिंजो किरदारु अदा करे पई, पर इहो कमु असल में कंहिंजो आहे। ऐं तव्हांखां सवाल थो पुछां, इहो असल में कमु कंहिंजो आहे? इलेक्शन कमीशन आहे छा लाइ आहे? इलेक्शन कमीशन जो कमु क्लर्क जो त न आहे न, इलेक्शन कमीशन जो इन्हनि सभिनी शयुनि ते नज़र रखण जो आहे। असां उन वक़्तु बाज़ार अरिड़हं में कढी छॾिया, तॾहिं खां असां इहो मुतालबो कयो हो त इलेक्शन कमीशन पंहिंजो रोल अदा करे, सियासी पार्टियूं पंहिंजो रोल पंहिंजो अदा कनि, शफ़ाफ़ियत आणिजे। पाकिस्तान जी अवाम जा जेके चोर लोफर लुटेरा इहे विकामिल माण्हू असेंबली में जेकॾहिं वेंदा त पाकिस्तान जो मुस्तक़बिल उंधाउ थी वेंदो। जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि सां सहमत आहियां त ख़रीदारी नाहे, इमरान पैसा नाहिनि ॾिना, इमरान ते पैसा ॾियण जो इल्ज़ाम नाहे, इहो त घटि में घटि असांजो क्रेडिट आहे त शफ़ाफ़ आहियूं। हुकूमत में हुजण जे बावजूदि असां ख़रीदारी न कई, असां हिन जे हिकिड़े मेंबर खे ख़रीद न कयो। ही त हिननि जा त मेंबर विकामण लाइ तयारु वेठा आहिनि, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान खान हाई मॉरल ग्राउंड रखे थो, इख़लाक़ियात जो मुज़ाहिरो करे थो, जेको चए थो उन ते पूरो लहे थो, शयुनि ते एतमाद नथो करे, उनजा नतीजा कहिड़ा बि निकिरनि। ठीकु आहे लाल साहब, इहो ई भला मालूम कयूं था डॉक्टर साहब। लाल माली साहब जेको मौक़िफ़ आहे त सॼी रिगिंग थी आहे, इलेक्शन कमीशन जेको आहे उन में ॼण त इन तमामु तर मामले में ॼण मुलविस रही आहे, मतिलबु शफ़ाफ़ कराइण में नाकाम वई आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हाई मॉरल ग्राउंड जेकॾहिं इमरान ख़ान जेके ॻाल्हि कंदो उन में जेकॾहिं इख़लाक़ी ज़रूरत हुजे या इख़लाक़ी हिकिड़ी माना सम्झो त उन में इख़लाक़ियात हुजे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके पाण इहे चवनि था त माण्हू बेज़मीर आहिनि, बेख़मीर आहिनि, लोटा आहिनि ऐं विकामा आहिनि, असां त चऊं था उहे विकामा न आहिनि, उन्हनि पॉलिसी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वोट ॾिनो आहे ऐं उन बेज़मीर बेख़मीर विकामियल माण्हुनि खां जेके माना हाणे ईअं सम्झो त 63-64 ते बि बकोल हिननि जे हूअं त पॉलिटिक्स असां चऊं था, उन्हनि ते उहे न आहिनि। हिननि में कहिड़ी इख़लाक़ी जेकी हूंदी माना हिकिड़ी माना ईअं इख़लाक़ी तरीक़े सां कहिड़ी जेको आहे हिननि खे अथॉरिटी हूंदी, उन्हनि खां वोट वठी करे वरी पोइ प्राइम मिनिस्टर अची करे वरी जेको आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हा सवालु आहे इहो। ऐं ॻाल्हि मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त हे जेके हाणे माण्हू
जेके हिननि ते इल्ज़ाम लॻनि था जी सिंध असेंबली में त बाक़ाइदे नाला अची विया जी ऐं होॾे बि उन्हनि खे नाला क्लियर आहिनि हाणे हाउ इट इज़ पॉसिबल जेके उहे मेंबर जंहिं वोट न कयो आहे जी उहो हिननि सां कहिड़े नमूने सां हिननि सां हली सघंदा ऐं हिननि खे हाणे केतिरा कंप्रोमाइज़ करणा पवंदा ऐं हिननि जेको पंहिंजे असूल जी ॻाल्हि कंदा उहो पंहिंजो असूल हिननि खे पोइ ते करणो पवंदो मां नथो सम्झां त हाणे इख़लाक़ी तौर ते प्राइम मिनिस्टर खे का को जवाज़ आहे त वरी बि प्राइम मिनिस्टर जी इहो हिकिड़ो जीअं पहिरियों हिननि जेको पहिरियों जन माना जेके माण्हू हिननि खे इशारा ॾियनि पिया पहिरियों वेठा अलाए केतिरा 126 ॾींहं धरणे ते वेठा पोइ अची करे वरी असेंबली में वेठा ऐं जेके ईअं खणी चवनि पिया त असां वञूं असेंबली में त असां ईअं सम्झो त असां थुक उछली आहे उहा चटियूं उहा साॻी जेको आहे माण्हू वरी साॻिया वञी करे असेंबली में बि वेठा हाणे उन साॻिया जेके चवनि पिया जेके बेज़मीर माण्हू आहिनि उन्हनि जो वोट वठी करे उन ते वरी प्राइम मिनिस्टर थी करे ऐं पोइ कहिड़ा जेको आहे हिते कमु कंदो मां सम्झां थो इख़लाक़ी तौर ते इन इलेक्शन जेकी ॿी इलेक्शन त जेके थियूं जिथे किथे थियूं ऐं हाणे असां जॾहिं चवंदा हुआसीं किथे किथे प्रॉब्लम थींदो इलेक्शन कमीशन खे चवंदा हुआसीं त उहे पंहिंजे कम में उन पूरी न पई त पोइ चवंदा त हासकारी इदारा तबाह करनि था प्राइम मिनिस्टर जी सीट ते वेही करे माण्हू पहिरियों दफ़ो असां इहो ॿुधो आहे त जंहिं इलेक्शन कमीशन खे क्रिटिसाइज़ कयो आहे माना हे पाण खे एॾो वॾो स्पोर्ट्समैन सम्झे पियो उन में तव्हांखे पाण ख़बर आहे अहिड़ी ॻाल्हि थी कोन्हे पर ममताज़ साहिबु मां हिकिड़ी तव्हां गुज़ारिश कयां त पर पाण खे इहा ख़बर आहे त अॻे असां मां पाण क्रिकेटर रहियो आहे फर्स्ट क्लास क्रिकेट खेॾी आहे त एम्पायर बेमानी करे जेको आहे ग़लति आउट ॾेई करे ॿी टीम खे हाराए बि छॾींदा पर उहो बि हिकिड़ी स्पोर्ट स्पिरिटमेंट हूंदी त उन ते को एहतजाज कोन थींदो मां जेको थियो एम्पायर जी उंगली उथी वई जेको इमरान खान चवे पियो त एम्पायर जी आंगुर मां हिकिड़ी गुज़ारिश कयां उन में स्पोर्टमैन जो त इहो कमु आहे त ख़ुदा न ख़ासि आहे जेकॾहिं इमरान पंहिंजो एम्पायर जेको आहे उहा बेमानी करे हाराए वेंदा बि उहो स्पिरिट ॾेखारे करे आराम सां ग्राउंड सां निकिरी वेंदा विढ़ंदा कोन आहे उते ॾंडे बाटी करे उते को कमिट न कंदा ठीकु आहे लालमाली साहिबु मां त कम अज़ कम तव्हांजी ॻाल्हि सां सहमत आहियां त इहे जेके जिन्हनि जमहूरियत सां गद्दारी कई आहे ऐं जेके ज़मीर सां जेके पार्टी सां गद्दारी कई अथऊं उन्हनि खां न वठो वोट केॾो ॾाढो बहितर न लॻे आहे जेकॾहिं इहो ई मौक़िफ़ जो सादिक संजराणी वारी इलेक्शन वोट थिए आहे जॾहिं सादिक संजराणी ते त वाज़े तौर अपोज़िशन जी अक्सरियत हुई पोइ जॾहिं वोट कास्ट थिया त जेके 14 मेंबर हुया सॉरी 19 मेंबर आहे उहे गुम थी विया बहितर न त हिन वक़्तु जेको जो मौक़िफ़ आहे सादिक संजराणी वक़्तु बि इहो मौक़िफ़ हुजे हा त ॾाढो सुठो लॻे पहिरीं ॻाल्हि त इहा जेका एम्पायर जी ॻाल्हि थी ही पाकिस्तान जो जेको क्रिकेट जेको गेम आहे इन में इहो कॉन्सेप्ट न्यूट्रल एम्पायर जो आंदो ई इमरान खान हो इमरान खान ई वाहिद माण्हू हो चयो त हर मुल्क में जिते मैचिस थियनि था उते उतां जा एम्पायर वञनि था उन टीम खे खटाए छॾनि था इन लाइ न्यूट्रल एम्पायर्स अचणु घुरिजनि ऐं इहो इमरान खान जे किरदार जो हिकिड़ो मिसाल आहे नंबर 2 ही इख़लाक़ी जुरत जी ॻाल्हि कनि था इहो इख़लाक़ी जुरत आहे इहो इमरान खान फ़ैसिलो कयो आहे त वोट ऑफ कॉन्फिडेंस वठूं था न वठे वञा थो ईमान फरोश बेमानी कई उन्हनि खां न वठे मुंहिंजो इहो सुवाल न वठे उन्हनि खां उन को छो थो वठे न वठे न तव्हांजी ॻाल्हि ते चवां थो सबर त करियो न थोरो जी लाल साईं उन खां पोइ उन इख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो कंदे हू अचे जी अच्छा ही जेको पीडीएम हुई जेको चए थी त असां टिकट ॾेई वोट ख़रीद कयो आहे असां पैसा ॾेई वोट ख़रीद कयो आहे ज़मीर जो सौदो थियो आहे हाणे इहो ज़िमेवारी हिननि जी आहे त जेके हिननि सां गॾु एमएनएस गॾु थिया आहिनि त हुननि खे सुभाणे रोकीनि जेकॾहिं हीअ रोकण में नाकाम था थी वञनि त पोइ हुननि जो सौदो रुगो वोट ताईं हो ही वोट जा ख़रीदार आहिनि ही क़बूल कनि था जेकॾहिं हाणे ही नाकाम वञनि था त ही पंहिंजी नंबर 2 जेका तव्हां ॻाल्हि कई इहा आहे त सेनेट इलेक्शन में असांजी पार्टी न कंहिंखां धोखो कयो न कंहिंखे करण जो चयो हुयो इहो पीपल्स पार्टी ही जिन जे सेनेटर्स नो कॉन्फिडेंस जी मूव खे नाकाम बणाए नवाज शरीफ ऐं जेको मौलाना रहमान जे एतमाद खंज रहियो असांजा वोट त पिया न संजराणी खे एतमाद जो वोट ॾिनोसीं न ॾिनो हो त हिननि कोन ॾिनो अक्सरियत कंहिंजी PMLN पीपल्स पार्टी जी हिननि संजराणी खे जेको आहे जेको या पंहिंजो वोट ख़राबु कयो या जेको हुनजे फेवर में वोट कास्ट करे जेको सीक्रेट वोट हो हिननि गद्दारी कई पाकिस्तान तहरीक इंसाफ जो सां कोई तालुक न इहो एक्शन हिननि खे उन टाइम खणणो हूंदो हो
डेमोक्रेसी में ओपन वोट जी ॻाल्हि करे पोइ ॿ दफ़ा नून लीग हुकूमत में आई, पीपल्स पार्टी हुकूमत में आई, पर हिननि उन ते को कम न कयो। ही जेके अरिड़हीं तरमीम जी जेको जेके राग गाइनि तरमीम न आहे, अरिड़हीं तरमीम में नंढियूं वॾियूं 100 तरमीमूं आहिनि। अच्छा लाल माली साहब बेनज़ीर जो रूह ख़ुशि थी वञे। जी माली साहब, हाणे के कानूनी माहिर आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त ख़ुदि जेको वज़ीर आज़म सुभाणे वञे थो पियो एतमाद जो वोट वठण, इहो टेक्निकली तौर ते जेको आहे वज़ीर आज़म खे फेवर कंदो, इन करे वज़ीर आज़म इहा तकड़ कई आहे या जल्द हिकिड़ो इंतिहाई सुतत उन खां एतमाद जो वोट वरितो आहे। जेकर इहा अपोज़िशन मूव करे हा त पोइ ओपन थिए हा, ऐं हाणे अगरि वज़ीर आज़म जॾहिं पाण वञे थो पियो त पोइ इहा अदम एतमादी हिकु तहरीक आहे, पोइ छह महीना लॻंदा घटि में घटि अपोज़िशन खे मूव करण में। सो वज़ीर आज़म पंहिंजा 6 महीना सिक्योर करण जे लाइ सुभाणे वञे थो। ॾिसो टेक्निकल जेकर तव्हां ॻाल्हि कयो था, लॉ जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां, इहो फ़ैसिलो इमरान ख़ान जो आहे, पर इहो टेक्निकली जेको सेशन कॉल कयो आहे उहो 91(7) तहत जेको आइन जो कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल आहे, उन तहत प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान उनखे कॉल कयो आहे। कल मूं हिन जे रहनुमाउनि खे ॿुधो पए, पीपल्स पार्टी जा रहनुमा जिन ते ॻाल्हि कई पए, त हुते असीं तक़रीरूं कंदासीं ऐं हुते बहस थींदो। सुभाणे अचनि बहस कनि, सुभाणे अचनि तक़रीरूं कनि, सुभाणे अचनि इमरान ख़ान ते जेकॾहिं हिननि जो हुयो त क़ौम जो एतमाद न रहियो आहे, छाकाणि त क़ौमी असेंबली पूरी सॼी मुल्क मां हुतां MNAs अचनि था, त सुभाणे हुन जो एक्सप्रेशन कनि। मूंखे यकीन आहे त ही सुभाणे ग्राउंड ते हूंदा ई कोन, छाकाणि जो हिननि जो हिकिड़ो पूरो बयानियूं जोड़ियो हुयो त तबाही थी वई, ज़ुल्म थी वियो, PTI ख़तम थी वई। ही तॾहिं खां चवंदा अचनि था, जॾहिं खां PTI वजूद, जॾहिं हिकिड़ी सीट खई PTI तॾहिं बि चवनि त ख़तम थी वई, जॾहिं 21 सीटूं कयूं तॾहिं बि चवनि ख़तम थी वई, जॾहिं असां धरणो आयूं थी तॾहिं बि चवनि PTI ख़तम थी वई। हिननि हर ॻाल्हि खे इहो मिसाल ॾियण जी कोशिशि कई त PTI ख़तम थी वई। सुभाणे PTI जो वजूद हिननि खे अहिड़ो महसूस थींदो जो डॉक्टर साहब लाल माली साहब त वरी चैलेंज करे, सुभाणे जेको वजूद हूंदो उहो तव्हांखे अहिड़ो महसूस थींदो सदियनि ताईं यादि वजूद ख़तम थी वियो आहे ई कोन। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे, वजूद ख़तम थी वियो आहे, इलेक्शन थी, ऐं अफ़सोस आहे लाल माली साहब जहिड़ो मोतबर माण्हू इहा ॻाल्हि करे थो त असां जेको आहे सिर्फ़ु हुन कई, तव्हां उनखे कैंडिडेट उन वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में इख़लाक़ी तौर ते तव्हांखे जेके हाई मोरल ग्राउंड्स चओ था, त तव्हां जेको आहे उनखे चओ संजनानी खे त तो वटि माण्हू ई कोन्हनि, तूं सीक्रेट बैलेट न कराए। उन में तव्हां सां इहो ई त प्रॉब्लम थियो आहे, जेकॾहिं उन टाइम ते तव्हां इहो कयो आहे, इहा जेकी हिमत माली साहब, अॼु तव्हांखे इहा तकलीफ़ न ॾिसणी पए आहे, ऐं अॼु तव्हांजो जेको इहो केस मज़बूत थिए आहे। हाणे वरी तव्हां उन सादिक संदरानी खे वरी तव्हां सेनेट जो उम्मीदवार कयो आहे, ऐं वरी उम्मीदवार बि कयो था, पाण जेको आहे उन में माण्हू फिराया विए, सेनेटर फिराया विए, उहे वरी हाणे उनखे वरी मञियो बि कोन था, माण्हू सभु ॾिसनि था, को माण्हू अवाम जाहिल न आहे। ऐं तव्हां पाण ॾिसो त हाणे तव्हांखे जेकी शिकस्त आई आहे क़ौमी असेंबली में, उन सां गॾोगॾु तव्हां सिंध में तव्हांखे केॾी बुरी शिकस्त आई आहे बाई इलेक्शन में, पंजाब में केॾी आई आहे, तव्हां पंहिंजो भेस सम्झो था ख़ैबर पख्तूनख्वा में, उतां तव्हांजी तदावेड़ थी वई आहे। तव्हां कहिड़ी दुनिया में रहो था? न पर सिंध मां त ॿई सेनेटर अची विया आहिनि। न साईं, जेके जनरल इलेक्शन अवामी सेनेटर त इनडायरेक्ट वोट आहे, मुमताज़ साहब, अवामी शिकस्त आई आहे, अवाम शिकस्त ॾिनी आहे हिननि खे, अवाम अदम एतमाद कयो आहे। प्राइम मिनिस्टर में त जेके हाई मोरल जेके ग्राउंड्स जी ॻाल्हि करे थो, जेको वरी क़ौमी असेंबली उनखे शिकस्त मिली, उनखे सेनेट में शिकस्त मिली, उन खां पोइ हाणे असां वटि हिन वक़्तु बि जेके आहिनि, तव्हांखे पाण ख़बर आहे त असांजी जेके बि PDM आहे उनखे वधीक अक्सरियत आहे हिन में सेनेट जे अंदरि, ऐं उन खां उन जिथे किथे उनखे शिकस्त आहे। हाई मोरल जी जेकी ॻाल्हि करे थो, हाणे इख़लाक़ी तौर ते उनखे इहो खपे त इस्तीफ़ा ॾेई करे फ्रेश मैंडेट वठे। ठीकु आहे। अच्छा लाल माली साहब, हे जेका ॻाल्हि करे थो पियो सरकी साहब, त मोरल ग्राउंड ते, त मोरल ग्राउंड ते असां ॾिसूं था पिया जेका सेनेट में सिंध जे हवाले सां GDA जे मेंबर सां PTI जे मेंबरनि कई आहे, उहो बि त कंहिं सूरत में बहितर न आहे। त तव्हांजा इत्तेहादी आहिनि उहे अॼु त उन्हनि वाज़े तौर ते चयो आहे त असां बेवफ़ाई PTI जे मेंबरनि कई आहे। ॻाल्हि ॿुधो, बेवफ़ाई त असां खां बि थी आहे न, असां खां बि के कई आहे न। हिते असीं ॻाल्हि इहा ई क्या कयूं त शफ़ाफ़ियत अचणु घुरिजे। ही मुल्क जा दुश्मन उहे आहिनि जेके शफ़ाफ़ियत जा दुश्मन आहिनि, जेके चाहिनि था हर कमु पर्दे जे पोयां थिए, पर्दे जे साम्हूं को कमु न थिए। इहो त सॼो उन्हनि जो छाकाणो आहे, हीअ त शिकायत उन्हनि सां हुजणु घुरिजे। जेसि ताईं हिननि ॻाल्हि कई आहे त PTI जो ख़ात्मो थी वियो, पर केवल तव्हांखे ख़बर आहे त 3 सूबनि में पीपल्स पार्टी आहे ई कान। जेको बेनज़ीर जी पीपल्स पार्टी ही, जेको चइनी सूबनि जी ज़ंजीर हुई, जेको मोहतरमा जी पार्टी ही, हू हिननि खाई ख़तम करे छॾी आहे। सूबनि में माली साहब अर्बन एरियाज़ में माली साहब कान्हे,
जे माण्हुनि सां ज़ुल्म लगायो वेठा आहिनि, जॾहिं सिंध जो माण्हू आज़ाद थियो हिन जे ख़ौफ़ मां, हिन जी इंतकामी कार्रवाइयुनि मां, त उते बि दफ़न थी वेंदा, पीपल्स पार्टी दफ़न थी वई आहे। माली साहब हिकिड़ो मिनट सिंध ते अचूं था पिया। ऐं सिंध में त अॼु GDA वारनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PTI वारनि असांखे 7 मेंबर ॾिना, उन्हनि जा नाला ॾिनो, उन में त बिलाल गफ़ार अवां जो पार्लियामानी अॻुवाण आहे, उन बि उनखे वोट न आहे ॾिनो। त छा PTI इन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहो कार्रवाई कंदी, इन्हनि खे वाउखो कंदी? ऐं जेको तव्हां मुतालबो पिया कयो त KPK मां असां 18 मेंबर कढी छॾियासीं, हाणे तव्हां सिंध मां 7 मेंबरनि खे कढंदो पार्टी मां? ॾिसो, इहो GDA जो इल्ज़ाम आहे। यकीनी तौर ते हुननि खे का इंफॉर्मेशन हूंदी, यकीनी तौर ते हुननि वटि की इतलात हूंदा, का ख़बर हूंदी, छाकाणि GDA असांखे सुभाणे वोट, जेकर हुननि खे एतिराज़ हुजे त सुभाणे प्राइम मिनिस्टर खे वोट कोन ॾिया। अॼु जेका पार्लियामेंट्री पार्टी जी जेका मीटिंग हुई उते GDA जा सभु कारकुन मौजूद हुया। हुननि प्राइम मिनिस्टर इमरान खान ते, पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन ते मुकमल एतमाद जो इज़हार कयो आहे। GDA असांजी तादी आहे। GDA जेके बि ख़दशा हूंदा, जेके बि सबूत हूंदा, जेके बि इमरान खान खे पेश कया वेंदा, यकीनी तौर ते जेकर का अहिड़ी शइ हूंदी त हुनजे ख़िलाफ़ न, हुनजे ख़िलाफ़ रुगो जिते जिते अहिड़े क़िस्म जी इहे पॉलिटी वायलेशन जा केसिस आहिनि। इहे को मुल्क सां गद्दारी जा न आहिनि, चोरी जा न आहिनि, खुर जा न आहिनि, धाड़े जा न आहिनि। न पर इहो माली साहब इहो कीअं? माना हफ़ीज़ शेख खे अगर वोट न मिले त वो मुल्क सां गद्दारी आहे, सदरुद्दीन शाह खे वोट न ॾियो त इहो पार्टी वायलेशन आहे। न पर इहो मां सम्झण थो चाहियां अवां खां। जी ॿुधायो, वापसि खां पुछो मूंखां। न, अवां त चओ त हफ़ीज़ शेख खे वोट न मिलियो, इहो मुल्क गद्दारी आहे, जमहूरी सां गद्दारी आहे। सदरुद्दीन शाह खे अवां जे मेंबर वोट न ॾिनो, इहा पार्टी वायलेशन आहे। ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, असीं हिते बि इहा ई ॻाल्हि चवंदा, हिते बि जेकॾहिं के न ॾिनो आहे त पार्टी वायलेट कयो आहे, हुते बि जेकॾहिं न ॾिनो आहे पार्टी पॉलिसी तहत या पार्टी लाइन ते, त हुननि जेको आहे डिसिप्लिन जी वायलेशन की आहे। इन में कहिड़ो रॉकेट साइंस आहे? इहो कहिड़ो सवाल आहे तव्हांजो? न पर अवां त चओ था पिया न त हिननि गद्दारी कई आहे, हिननि मुल्क सां गद्दारी कई आहे, जमहूरियत सां गद्दारी कई आहे। आहिनि त 2 सेनेट जूं सीटूं, ॿिन्हिनि खे सेनेट जो मेंबर थियणो आहे। न, ॿिन्ही खे सेनेट जो मेंबर थियणो आहे। असां तव्हांखे इहो अर्ज़ु कयो, जेको पार्टी, असीं हिते बि इहा ॻाल्हि कयूं था, सिंध लाइ बि इहो ॻाल्हि कयूं था, जिन GDA खे वोट न ॾिनो आहे, उहो जे उम्मीदवार खे वोट न ॾिनो आहे, उन्हनि बि पार्टी जे डिसिप्लिन जी वायलेशन कई आहे। उन जेको एविडेंस ईंदो, उन जी का GDA बाक़ाइदा शिकायत कंदी त GDA असांजी तादी आहे। माली साहब GDA वारनि शिकायत कई आहे। GDA कलाक पहिरीं प्राइम मिनिस्टर इमरान खान ते एतमाद जो इज़हार कयो आहे, सुबुह जो वोट करे पई। इन खां वधीक तव्हांजो सवाल इन ठहियो न। मिसाल शहरियार शहर ऐं असलम अबड़े खे अवां नोटिस ॾियो त उन्हनि अवांखे वोट न आहे ॾिनो, ऐं 7 मेंबरनि खे अवां हिन वक़्त ताईं कुझु बि न चयो, ऐं GDA शिकायत करे, त इहो नथो सम्झे त इहो अवांजो ॿिटो मयार साबित थींदो? 70 वोट कहिड़ा आहिनि? 7 मिसाल सदरुद्दीन शाह खे त 7 वोट अवां जा मिलणा आहे न, त सेनेटर थियण लाइ। ॾिसो, जेकॾहिं हुन ॾिना आहिनि त हुन पार्टी वायलेशन जी जेका आहे खिलाफवर्ज़ी कई आहे, हुननि ओपन कई आहे, हुननि कूड़ कयो आहे, चोरी कई आहे। जिन जो एविडेंस ईंदो उन ते पार्टी लाइन एक्शन थींदो। अच्छा था सम्झो त रुगो तव्हां रुगो हीअं टाइम यूज़ रुगो ऐलान करियो, हुतां इमरान खान पार्टी वठण जो ऐलान नथो वञे, ख़ुदा जो ख़ौफ़ करियो। माली साहब, तव्हांजे मेंबरनि सिंध असेंबली में वॾी जेकी आहे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, वॾी गद्दारी कई अथऊं। मां ॿुधायां कीअं तव्हांखे ॿुधायां, तव्हां 2 मेंबर ॿ जेके आहिनि सेनेटर वधीक वठी वोट तव्हां GDA खां वरितो आहे, ऐं GDA खे वोट न ॾिनो अथव। 2 सेनेटर वधीक। अच्छा सरकी साहब, माली साहब सरकी साहब का सवाल है। सरकी तरफा कहिड़ी ॻाल्हि कंदो जे 12 करोड़ खां मथे पैसा ॾियण जी ॻाल्हि करे पियो ऑडियो में? जी ये तो पीपल्स पार्टी इंक्वायरी कराए। अच्छा, ही जेको गबोल अगवा करे खड़ी आहे असेंबली में, उनखे मारकुट कनि, उन जो त हिसाब ॾियनि। हिसाब मां ॾियां, हिसाब गबोल जो बि मां हिसाब ॾियां। यार कमाल आहे माली साहब, पाण अची करे पाण उहो चए थो मां न ॾींदुमि PTI खे वोट, पाण उहो प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, उनजो हिसाब असां ॾियूं। अञा उन जे ख़िलाफ़ तव्हां कार्रवाई नथा कयो, अञा उन जो गबोल जो बि हिसाब असां ॾियूं। असां बेवकूफ़ आहियूं। ॿिया त PTI जा ॿिया हेतिरा जेके 30 मेंबर आहिनि PTI जा, ॿिए में त असां हथु विझूं। हो त चए पियो मूंखे हो खयूं था वञनि, जॾहिं चए
मां PTI सां वेंदुमि हथ कढिया असां, इहा कहिड़ी ॻाल्हि कयो था यार? अञा तव्हां हुनजे ख़िलाफ़ु एक्शन नथा कयो, जेको आहे सॼो ॾींहुं पाण अची करे रहियो पियो ऐं पाण जेको आहे वीडियो बयानु जारी कयईं, वरी तव्हां उनखे हीरो करे पेश कयो था। मूंखे त अफ़सोस आहे तव्हांजी सियासत ते, इहा कहिड़ी सियासत आहे तव्हांजी? सर्की साहब हिकु वज़ीर आला चए पियो सरप्राइज़ हूंदो। हुनजे अफ़सोस न, जिन मुल्क लुटियो, तव्हां चओ त सही, जिन मुल्क लुटियो उन ते तव्हां ख़ुदि चओ त सही, मज़मत त करियो घटि में घटि। असां त मज़मत कयूं था, असां त बेवकूफ़ थोरी आहियूं, असां त मज़मत कयूं था, असां त मज़मत कयूं था त उन इहो ग़लति एक्ट कयो। पाण उन वीडियो माली साहब तव्हां ॿुधो अलाए कोन, तव्हां इन सां गॾु शहरियार ख़ान, शर, असलम अबड़े साहब इन्हनि बाक़ाइदे वीडियो बयानु जारी कयो हिकु ॾींहुं अॻु में। पोइ भला सर्की साहब जॾहिं न वीडियो बयानु जारी कया त पोइ PTI में कीअं वियो? पोइ PTI में कीअं वियो उन्हनि जो मूंखे पुछो त मां ॿुधायां। तव्हांखां पुछूं था कीअं वियो, ॿुधायो। पोइ आयो उते उनखे बाक़ाइदे धमकियूं ॾिनऊं असेंबली जे अंदरि, बदमाशी कयूं, जीअं को ॿकरो विच में उछले करे पहलवाननि खे चइजे त हाणे तव्हां जेको खणी वञे उहो ॿकरे जीअं उहो गिलजे पियो हेॾे होॾे, उन त पंहिंजी पाण बेइज़ती कराई। उहो जेकॾहिं अहिड़ी हरकत न करे हा, ॿिया बि त मेंबर हुया न PTI। जॾहिं हथ रखो था पिया त पोइ हिफ़ाज़त बि त कयो। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त मां उन में हिकिड़ो माण्हू जेको अची करे पाण चए त मां तव्हांखे वोट ॾियां थो, मूंखे उन पार्टी सर्की साहब जॾहिं हथ रखो था पिया त पनाह पूरी ॾींदा कयो। बसि उहा त हाणे उहा सही ॻाल्हि आहे, जेकॾहिं उहा तव्हां पनाह जेकॾहिं चओ था त उन में बिल्कुलु मां तस्लीम कयां थो कोताही थी हूंदी, न थियणो खपे हा जेकॾहिं उहा पनाह वारी ॻाल्हि ई। बाक़ी उन जेकॾहिं प्लांटेड हुजे, ॼाणी वाणी आयो हुजे, या पार्टी खे या बदनाम करण जी का ॻाल्हि कई हुजे, इन्हनि थी सघे त प्लांटेड जीअं अली गिलानी वारा मामला कया आहिनि उहो हुजे त ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, असांजा जेके माण्हू बीठा शहरियार ऐं असलम अबड़ो, जीअं तव्हां चओ था तहफ़ुज़ आहे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु उहो ॾिनो आहे, हिकिड़ो पंहिंजो उन्हनि खुली करे ॾिनो आहे, ओपन ॾिनो आहे। सदरुद्दीन शाह खे हराइण में पीपल्स पार्टी जो केतिरो हथ रहियो? पीपल्स पार्टी जो कोई बि हथ न आहे, उन्हनि खां पुछे PTI वारनि उन्हनि खे ज़ोरी हरायो। वज़ीर आला सरप्राइज़ जी ॻाल्हि पियो करे, उहा सरप्राइज़ इहा त न हुई त सदरुद्दीन शाह सेनेट जी चूंडनि, सेनेट ताईं न पहुची सघंदो? साईं हाणे असां त इहा ॻाल्हि कयूं था त जेकी सरप्राइज़ जेकॾहिं उन नमूने सां जेतिरे हिननि पोइ या जेकी मार धाड़ कई ऐं जेको इहा बदमाशी कई असेंबली में, जेको इहो सीन थियो, मां हक़ीक़त ॿुधायां थो, जेकॾहिं इहो न थिए हा असां अञा वधीक 2 सीटां खटियूं। अच्छा लाल माली साहब, जेका सर्की साहब ॻाल्हि पियो करे, तव्हां MPA खे कुर्बानी जो ॿकरो ठाहे पेश कयो, छो कयोसीं ईअं? अच्छा, सर्की साहब जी वॾी महिरबानी आहे, तव्हांजी महिरबानी। हाणे ॻाल्हि इहा आहे त सुभाणे ही PDM मातम कंदी, इहो सभु ॿुधिजो 2 वॻे धारे। हिननि जेको हिकिड़ो कूड़ो नैरेटिव ठाहियो हो, उहो नैरेटिव सुभाणे थी वेंदो ख़तम। ही वरी साॻी पगार ते कमु शुरू करे ॾींदा। हाणे हिननि जो PDM कहाणी सुभाणे खां जल्दी ख़तम थी वेंदी, छाकाणि त उन्हनि नवाज़ लीग में वॾो रिफ्ट पैदा थी वियो आहे। मरियम नवाज़ ऐं हमज़ा जेको शहबाज़ जे विच में जेको रिफ्ट थियो आहे, हुते उहो टेक थी वियो आहे। तो हाणे इन्हनि जो मतिलबु अवां जी हुकूमत महफ़ूज़ आहे, वज़ीर आज़म पाकिस्तान महफ़ूज़ आहे, अवां चओ पिया उहो काॾे वञे नथो? वज़ीर पाकिस्तान के ॾांघो थो वञे, वज़ीर पाकिस्तान हिते मौजूदु आहे, पाकिस्तान वज़ीर आज़म सुभाणे कॉन्फिडेंस जो वोट वठे थो। वज़ीर पाकिस्तान अॼु ऐलान कयो आहे त जेकॾहिं मूंखे वोट नथो मिले तॾहिं अपोज़िशन में वेंदुसि, पर इहे जेके जिन मुल्क खे लुटियो आहे, फुरियो आहे, हुननि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदुसि। वॾी महिरबानी लाल माली साहब, डॉक्टर सुराब सर्की साहब। नाज़रीन, लाल माली साहब जो दावा ॿुधो, उन्हनि चयो त सुभाणे PDM लाइ मातम हूंदो। तहरीक इंसाफ़ गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां इहो दावा कदी पई अचे त असां वटि 5 सालनि जो टेन्योर त आहे ई आहे, ईंदड़ 5 साल बि असांजा न, बल्कि गुज़िरियल हफ़्ते खां जेको सूरत हाल नज़र पई अचे, वज़ीर आज़म खे इहो चवण ते कम अज़ कम वज़ीर आज़म मजबूर थियो त अगरि मां इक़्तिदार में हुजां या न हुजां, मूं ते फ़र्क़ु नथो पवे। हाणे सुभाणे ॾिसंदासीं त सुभाणे सूरत हाल कहिड़ी थींदी। हिते प्रोग्राम में वठूं था साईं, ऐं साईं खां पोइ GDA जे मामले ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं त GDA सां BFI तहरीक इंसाफ़ जे कहिड़नि मेंबरनि कई, इहो मामिलो हुयो छा, ऐं GDA जो ईंदड़ मुस्तक़बिल कहिड़ो आहे, छा इन सूरत हाल में बि GDA हुकूमत जो हिसो रहंदी या GDA वटि के ॿिया ऑप्शन आहिनि? साईं वठूं था पिया, ऐं साईं खां पोइ नुसरत सहर अब्बासी सां तफ़सीली हिन ॻाल्हि ते, इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं तहरीक इंसाफ़ इहे इल्ज़ाम पिया हणनि त सेनेट जी चूंडुनि में उन्हनि जे मेंबरनि खे ख़रीद कयो वियो, उन्हनि जे मेंबरनि उन्हनि सां BFI कई,
गद्दारी कई। सिंध में ॾिसूं था त सिंध में GDA इहा दावा पई करे त तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि उन्हनि सां बेवफ़ाई कई। सेनेट जी चूंडनि में सदरुद्दीन शाह जेको GDA जो अॻुवाण आहे उनखे बीहारियो वियो ऐं पोइ उनखे तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि वोट न ॾिना। हीउ मामिलो आहे छा? इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ GDA जी MPA ऐं क़ौमी सिंध असेंबली जी मेंबर जनाब मोहतरमा नुसरत सैर अब्बासी साहिबा। नुसरत सैर अब्बासी साहिबा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। जी, वॾी महिरबानी। नुसरत साहिबा, हीउ मामिलो आहे छा? अव्हां सां कंहिं वाइदो कयो हो सेनेट जे चूंडनि में अव्हांखे वोट ॾियण जो, ऐं पोइ उहो वाइदो वफ़ा छो न थियो? अदा मामिलो त मुंहिंजे ख़्याल में अॻु में ई ख़बर हुई, सभिनीनि खे, तव्हां मीडिया वारनि खे बि ख़बर हुई त जेको असांजी पोज़ीशन आहे पार्टी पोज़ीशन, उन जे हिसाब सां असां 3 ऑपोज़िशन पार्टियूं उन्हनि जी जेको टोटल मेंबरनि जी तादाद आहे उन जे हिसाब सां असां पाण में तय कयोसीं। MQM जा 21, 3 हुननि जा, बल्कि 3 न 28, छो जो 2 त उन्हनि जा साम्हूं साफ़ अलल ऐलान चई चुका ऐं उन खां पोइ असांजा हुया 14। सो उन हिसाब सां सेटिंग थी। असां 14 मेंबरनि PTI जे लाइ बि वोट ॾियण जो ऐं MQM जे लाइ बि वोट ॾियण जो असांजो टोटल इहो उन्हनि सां तय थियो। ऐं वापसी में PTI चयो त 7 असां तव्हांखे वोट ॾींदासीं। ऐं ॾिसो 14 असांजा हुया, उन हिसाब सां 7 यानी पूरे उन ते बीठी हिकिड़ी सीट 21 ते, त टोटल असांजा 21। असांखे ॿिए पासे न को हो ई न हो। हाणे उहे 7 मेंबर जेके हिननि असांखे लिस्ट ॾिनी, उहा लिस्ट पाण ॾेई ऐं बाक़ाइदा चयूं त असां बेस्ट मां बेस्ट मेंबर कढी तव्हांखे ॾिना आहिनि, कोई मेंबर हेॾे होॾे न थींदो, तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो ऐं तव्हांजी सीट निकिरंदी। इन आधार ते इहो सभु कुझु तय थियो हो। उन खां पोइ जनाब तव्हां ॾिठो त छा हशर थी वियो। असां 14 मेंबर, 14 जा 14 वोट PTI जे जेके बि मेंबर्स हुया, टेक्नोक्रेट ते हुया, फीमेल ते हुई ऐं जर्नल ते हुया, असां पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजी लीडरशिप जे हुकुम ते वञी ॾिनासीं। असांखे इहा उमेद हुई त असांजा 14 वोट वठी असांखे 7 जेके ॾिना अथऊं असां सां बिल्कुलु कमिटेड हूंदा, छो जो हुननि पाण हुनजी को लीडरशिप चयो आहे मथां त असांजा बेस्ट आहिनि। ऐं उहो बेस्ट जेको हशर कयो उहो त पोइ असांखे हिननि जे अंदर मां ख़बर थी पए, पाण में ई मेंबर्स जेके ॿुधाइनि पिया कि हे त असां में ई शकी हुया, हे त असां में ई शकी हुया। अरे तव्हां मां ई शकी हुया, जेकॾहिं तव्हां में इहो ई हुयो त पोइ बाक़ी असांखे तव्हां अहिड़े मेंबर खणी, उहो करीम भलो गबोल जंहिं ते एॾो झेड़ो थियो, हे कुझु थियो, जेको उते वेठी थो ॿुधाए त 2 करोड़ जी मूंखे फलाणे ऑफर ॾिनी पीपुल्स पार्टी मां, वरी 5 करोड़ जी ॾिनो, वरी मुंहिंजी 8 करोड़ जी मूं ताईं ऑफर हली वई। पोइ अहिड़े माण्हुनि खे बि असांजे पैनल में विधो ऐं ॿिया जेके अहिड़ा मेंबर हुआ। त असां हिन मामले में ॾाढा लाज़मी आहे असांजो जेको मोराल आहे सफ़ा हेड डाउन करे असांजी जेका हुननि हालत कई, उन खां पोइ इहो बर्दाश्त कंहिं बि GDA जे कंहिं मेंबर खां बर्दाश्त न थियो। कल्ह असांजी ॾाढी बुरी हालत थी, लीडरशिप सां गॾु वेठासीं, 1 कलाक 2 कलाक असांजी मीटिंग थी आहे। पोइ इमरान ख़ान सां ॻाल्हायो वियो, इमरान ख़ान खे सॼी सिचुएशन ॿुधाई वई, उनखे उहा लिस्ट मोकिली वई, उहो ख़त लिखियो, वरी उहो ख़त मोकिलियो त भाई हे असां सां तव्हांजी कमिटमेंट हुई, हे असां सां अशर थियो आहे, हाणे फौरी तौर ते हिन जी जांच कयो त हे असां सां अहिड़ो वेझण छो करेव। इहो तव्हांजे साम्हूं थियो। इन करे अॼु असां प्रेस कॉन्फ्रेंस करे हुननि मेंबरनि जी नाला बि जेके आहिनि उहा एक्सपोज़ कयासीं, जेको असांखे लिस्ट ॾिनी वई। ये अच्छा नुसरत साहिबा, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे? तालो हुकूमती सतह ते त ॾिसूं था पिया अव्हां सां सलाह मशवरा न पिया कया वञे। नवां जी GDA जी क़यादत इहा चए थी पई त जॾहिं सिंध जे हवाले सां का पॉलिसी ठहे थी पई, उन्हनि खे एतमाद में न पियो वरितो वञे। जॾहिं हाणे पार्टियुनि जी ॻाल्हि अचे थी पई, पोइ बि अव्हां सां अहिड़ो धकु कयो पियो वञे। त हाणे ॿुधायो त GDA जो अॻियों लाहे अमल छा हूंदो? छा सुभाणे वारे जेको वज़ीर आज़म एतमाद जो वोट पियो वठे, त इन सूरतनि में बि अव्हां वज़ीर आज़म सां गॾु बीहंदव? ॾिसो, असां ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो फ़ैसिलो नथा करणु चाहियूं त जमहूरी हिकिड़ी हुकूमत हले थी, उनखे अहिड़ो धकु हणूं सिर्फ़ु इन हुन हवाले सां त इहे असां सां हिननि जे 7 मेंबरनि असां सां वेसा घात करे छॾी। ठीकु आहे, एतिरे अरसे ताईं GDA सां कमिटमेंट थींदियूं रहियूं, उहे पूरी न थियूं। हुनजे बावजूदि दुनिया ॾिसे थी, पाकिस्तान में इहा शइ पूरी सिंध खे ख़बर आहे त असांखे ख़ुदा न ख़ास्ता लालच हुजे या असां धमकियूं ऐं ब्लैकमेलिंग करण वारी जेकॾहिं सियासत कंदा हुजूं हा त पोइ असां इलाही कुझु करे था सघूं, इलाही असां वटि ओड़ो असां जेकॾहिं अहिड़ो ई असांजी सोच जी आहे त 14 मेंबरनि जे बदिले 14 ई वठूं हा त न बाबा कुझु बि थी थो सघे, 14 जे बजाय 14 ॾींदव त तव्हांखे मिलंदा। न कयोसीं न, एतमाद ऐं तरीक़े सां प्यार मोहबत सां 3 पार्टियुनि जो पाण में थियो। पर हेॾो जेको सभिनीनि जी सीटूं निकिरी आयूं, सभु मथे सां पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशी ख़ुशी हलिया विया। असां जिन जा 14 मेंबर आहे उनजी हिकिड़ी सीट न निकिती, उन्हनि जी हिकु सीट मुश्किल सां निकिरिया। इन करे इहो एॾो वॾो जेको असां सां थियो। बहरहाल मथे वोट त उहो ई कंदासीं, सिधी सही ॻाल्हि असां नथा चाहियूं त मथे
लेवल ते अहिड़े वक़्त में जॾहिं मुल्क एॾे मुश्किल हालात सां गुज़रे थो जो ख़ुदा न ख़ास्ता असां जमहूरियत खे धकु हणूं, उहो पंहिंजो थींदो। बाक़ी अॻिते जो लाइ अमल असां पाण तयारु कंदासीं। मीटिंग थींदी GDA जी, सभु जेके बि GDA जा अॻुवान हूंदा कठा थींदासीं ऐं असां उन जे लाइ अमल ठाहींदासीं। अच्छा नुसरत साहिबु, हिकिड़ो इहो तासुर आहे त GDA छाकाणि त मुसलसल नज़र अंदाज़ पई थिए, GDA जी पंहिंजी क़यादत बि चए थी पई, ऐं हाणे तव्हां चओ था पिया तव्हां सां धक बि थियो आहे, त GDA हुकूमत जे ख़िलाफ़ या इन इतिहाद जे हवाले सां फ़ैसिलो इन करे बि नथी करे सघे छाकाणि त उन वटि का हिकिड़ी पार्टी त आहे कोन, मुख़्तलिफ़ सियासी अॻुवान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाननि जा मुख़्तलिफ़ मुफ़ाद आहिनि, इन करे GDA कंहिं बि फ़ैसिले करण वारी पोज़ीशन में कोन्हे। ॾिसो, जेकॾहिं ईअं हुजे हा त हर पार्टी जेका ठीकु आहे, अलॻि अलॻि पार्टी आहे, इतिहाद ठहियो बि इलेक्शन जे लाइ हुयो, इहो कोई हिन में इहा कमिटमेंट कोन्हे ही त इहो इलेक्शन खां पोइ बि हलंदो। इहो तव्हांखे बि ख़बर आहे न, इतिहाद ठहंदा आहिनि त इलेक्शन जे लाइ ठहंदा आहिनि, उन खां पोइ हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। पर उन जे बावजूदि हिन महिल GDA जो हिकु हिकु मेंबर पीर साईं पागारे जे मथां एतमाद थो करे ऐं पाण थो चाहे, उन ते कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे। GDA जी हर पार्टी जो हर अलॻि अलॻि पार्टियूं न, हर कंहिंजो अॻुवान अलॻि आहे, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, चाहिनि त छॾे वञनि, चाहिनि त, पर हिन महिल ताईं कमिटेड रहिया आहिनि, गॾु रही वेठा आहिनि ऐं हिकिड़ो ई लाइ अमल ठहे थो, उन जे मुताबिक़ फ़ैसिला था थियनि। बाबा उहो हिकिड़ो सिलसिलो हले थो, उन सिलसिले खे अॻिते केसाणी कोई खणी थो हली सघे, केसाणी उहो त अचण वारो वक़्तु, पर हिन महिल ताईं इंटैक्ट आहियूं। ऐं सिंध जे हवाले सां असां बेशक GDA खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे वफ़ाक़ी तौर ते आहे उहो, पर असां सिंध जे हर मसइले ते इंटैक्ट रहिया आहियूं ऐं पंहिंजो मौक़िफ़ बयानु कंदा रहिया आहियूं, असेंबली हुजे असेंबली जे ॿाहिरि हुजे, त इहे शइ आहे। ऐं इनशा अल्लाह ताला जेसिताणी पीर साईं ते एतमाद कंदा ऐं पंहिंजो हिकिड़ो एतमाद वारो फ़ज़ा रहंदी त इहो GDA वारो पार्टी जो हलंदो सिलसिलो। अदरवाइज़ अॻिते जेको बि थींदो आहे सियासी तौर ते हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मंशूर आहे, पंहिंजे हिसाब सां फ़ैसिलो करण में आज़ादु हूंदा आहिनि। अच्छा ॾिसो, नुसरत साहिबा कराची कमेटी ठही, उन ते अव्हांखे एतिराज़ हुया, ॿेटनि जे मामले ते अव्हांखे एतिराज़ हुया, सेनेट जी हवाले सां अव्हांखे एतिराज़ हुया, अव्हां जी पार्टी क़यादत सरदार रहीम मुंहिंजे प्रोग्राम में चयो त वफ़ाक़ी हुकूमत खां पाकिस्तान नथो हले ऐं असां सोचूं था पिया त हिन इतिहाद खां को ॿाहिरि निकिरो। हाणे अव्हां सां एॾो धकु थियो आहे, छा अव्हां चवंदो त इन सूरत हाल में बि अव्हां तहरीक इंसाफ़ सां जीअं जो तीअं हलंदो? मां वरी तव्हांखे चयुमि त इतिहाद कयो वेंदो आहे त सिर्फ़ु इन लाइ न त ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ी हालतूं थियनि या कुझु थियनि त असां सिर्फ़ु पंहिंजो मफ़ाद ॾिसूं। ॾिसो, GDA कुर्बानी ॾिनी, तव्हांखे बि ख़बर आहे हिन महिल सॼे पाकिस्तान में सिंध में इहा ॻाल्हि हले थी त GDA कुर्बानी ॾिनी। GDA जी कुर्बानी जे मुक़ाबले मिलियो छा हिन वक़्त ताईं? ॾिसो, फ़ाइदो इहो थियो त जेको सरप्राइज़ PM मुराद अली शाह ॾियणु पियो चाहे उहो न ॾेई सघियो, उन्हनि खे जेके टारगेट रखियो उहे सीटूं न कढी सघिया। असांजी कुर्बानी इन हिसाब सां कमु अची वई ऑपोज़िशन जे हवाले सां जेका छा असल में इहो सरप्राइज़ इहो त न हुयो त ॿिया भले मेंबर खटे अचनि, छाकाणि त अगरि सैफुल्ला आबड़ो खटे थो पियो त उन ते पीपल्स पार्टी को एॾो वॾो नुक़सानु न थींदो, भले सदरुद्दीन शाह अगरि सेनेट जी चूंडुनि में सेनेट ते वेंदो, सेनेट जी असेंबली में वेहंदो त पोइ उनजो असरु वॾो थींदो। इहो सरप्राइज़ न हो त सदरुद्दीन शाह सेनेट ते पहुची न सघे। न ठीकु आहे, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेका बि प्लैनिंग थी आहे, जेका बि सोच रखी वई आहे उहा पंहिंजी जाइ ते। बहरहाल असांजी सीट न निकिती, न कढणु ॾिनी वई, या जेको बि सिलसिलो थियो, 6 मेंबरनि पंहिंजो कमु कयो, उन्हनि 6 मेंबरनि खे कंहिं इस्तेमालु कयो, कहिड़े लेवल ताईं इस्तेमालु कयो, उन्हनि जे रिबटल में हुननि छा हासिलु कयो, इहे सभु तहक़ीक़ात थींदी, मां ॿुधायांव थी, इहे चुप करे कोन वेहंदासीं। ऐं इहा शइ अॻिते जे लाइ फ्यूचर जे लाइ हिकिड़ो बहितरु अमल थींदो, ताकी अॻिते कोई बि पंहिंजी पार्टी सां, पंहिंजी लीडरशिप सां या कंहिं बि हवाले सां धोखो थो करे या हॉर्स ट्रेडिंग में वञे थो, उन जी बि अव्हां सम्झो था त अव्हांखे जेके PTI जे अॻुवाननि वोट न आहिनि ॾिना, उन में इहा साज़िश पीपल्स पार्टी बि करे, पीपल्स पार्टी बि इन साज़िश में शामिल हूंदी? बाक़ी बाबा केरु थो इहो वठी सघे, मांखे MQM कंदी या PTI जी लीडरशिप पाण मथां चयो हूंदो त न ईअं न कजो, ईअं न आहे। सिधी सही ॻाल्हि आहे, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, सरप्राइज़ ॾियण जी ॻाल्हि PM मुराद अली शाह कई, को ॿिए कोन कई न, सिधो सिधो। ऐं तव्हां सभई मीडिया वारा आहियो, तव्हां सॼी मूवमेंट ॾिसो पिया, जेके ॻाल्हियूं शायदि तव्हांखे ख़बर आहिनि, असांजे कंहिं उन्हनि खे बि न हूंदी, त इन करे तव्हांखे सभु ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां काथे काथे कंहिं सां मुलाक़ातूं थियूं, केतिरा। हिकिड़ो इहो करीम गबोल सिधो सिधो सभिनीनि जे साम्हूं असेंबली में वेठो लॉबी में चए थो त मूंखे 2 करोड़ जे अॻ में पीपल्स पार्टी वारी वरी 4 करोड़ जी वरी 8 करोड़ जी ऑफर ॾिनी, त को इन खां वधीक अञा छा सबूत ॾेई था सघूं। 2 हुननि जा मेंबर ठीक है चो पिया तव्हांखे वॾी महिरबानी नुसरत साहिब अब्बासी साहिबु, अव्हां चओ पिया त अव्हांखे वोट PTI वारनि ॾिनो, बल्कि साज़िश आहे उहा पीपल्स पार्टी कई। हाणे इहो सम्झण जी ॻाल्हि आहे, ऐं इहो अव्हां खां वरी ॿीहर ज़रूरु सम्झंदासूं। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।